8 महीना अॻु यूनिवर्सिटी में हरासमेंट जो शिकार बणियल परवीन रिंद जे मुख्य जवाबदार गुलाम मुस्तफ़ा राजपूत पारां हाई कोर्ट में ज़मानत रद्द थियण बाद ॿीहर सेशन कोर्ट में ज़मानत की दरख्वास्त दाख़िल करे छॾी। इन मौके ते डॉक्टर परवीन रिंद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 16 तारीख़ ते जवाबदार गुलाम मुस्तफ़ा राजपूत जी हैदराबाद हाई कोर्ट में ज़मानत रद्द कई वई त हुनखे गिरफ़्तार न कयो वियो। हिन महिल ताणी उहे आज़ाद पिया घुमनि। मां नवाब शाह पुलिस इंतज़ामिया खे इहो ई चवंदसि त हे चूड़ियूं पाए छॾियो, हे चूड़ियूं जेके आहिनि से मां ॼाणी लाचियूं, लेकिन हिन महिल तव्हां पाए छॾियो, हिननि जी तव्हांखे सख़्तु ज़रूरत आहे। मूंखे अफ़सोस आहे पंहिंजी सिंध हुकूमत ते जेके उहे हुननि सां गॾु ईअं सम्झो मिलियल आहिनि ऐं एॾा बासर आहिनि जवाबदार जो हुननि खे गिरफ़्तार नथो कयो वञे। बिल्कुलु आहे मुंहिंजी हयाती खे ख़तरो आहे। मां हिन महिल अचां थी, मूंखे इहा ख़बर न आहे त मां कोर्ट ताणी पहुचंदसि बि या न, मूंखे इहा ख़बर न आहे त मां घर ताणी पहुचंदसि त या न, या मूंखे इहा ख़बर न आहे त मूंखे इंसाफ़ मिलंदो, तहफ़ुज़ मिलंदो बि या न, या ॿियनि ॼाणनि वांगुरु आउं बि मारी वेंदसि या रोडनि ते मारी वेंदसि या रस्तनि ते मारी वेंदसि या कोर्ट खां ॿाहिरि निकिरी करे मारी वेंदसि। मां चीफ जस्टिस साहब खे चवंदसि, चीफ जस्टिस साहब मां हथ ॿधी रिक्वेस्ट थी कयां, ॼाणनि खे तहफ़ुज़ मिले। अहिड़ा अगरि गुलाम मुस्तफ़ा राजपूत जहिड़ा, फ़रीन आतिका फरीदा जहिड़ा अगरि सरेआम घुमंदा पिया ऐं उन्हनि खे गिरफ़्तार न कयो वेंदो, मां सम्झंदसि त पोइ सिंध जी का बि न्याणी न ज़िंदा रहंदी न उनखे तहफ़ुज़ मिलंदो। असांखे उहे थ्रेड्स ॾियनि पिया, उनखां पोइ असांखे उहे प्रेशराइज़ कनि पिया ऐं उनखां पोइ इहे मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमालु पिया कनि त जीअं हीअ केस तां हथु करे खणी वञनि ऐं उनखां पोइ जेको आहे सो हिन केस खे फॉलो न कनि। इंशाल्लाह असां पंहिंजे कानून जे मुताबिक़ ही केस जेको आहे सो लड़ंदासीं ऐं असीं कॾहिं बि हिन केस तां जेको हथु कोन खणंदासीं, भली असांखे केतिरा बि थ्रेट हुजनि। ऐं असांखे तमामु घणी जेको आहे सो ॾुखियाई आहे हिन केस में। असां हिते अचूं था, तमामु असांखे थ्रेट्स आहिनि ऐं असांखे इहो बि चयो थो वञे त तव्हां केॾी महिल बि क़तलु थी वेंदो, पर इंशाल्लाह ज़िंदगी मौत अल्लाह जे हथ में आहे। बाक़ी पुलिस जेको आहे नवाब शाह जी उन्हनि सां मिलियल आहे, पुलिस उन्हनि जी साथारी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़